जी बिल्कुल, शिकारपुर में ॾोहारियुनि सां ऑपरेशन दौरान ज़ख़्मी थियल डीएसपी पारस बखराणी ऐं संदसि वर डीएसपी ज़हूर सूमरो समेत ॿिनि पुलिस एहलकारनि जी अयादत जे लाइ आईजी सिंध गुलाम नबी मेमण अॼु सखर जे ज़ियाउद्दीन अस्पताल पहुतो। ज़ियाउद्दीन अस्पताल में आईजी सिंध गुलाम नबी मेमण तरफ़ां जेका ज़ख़्मी अमलदारनि ऐं एहलकारनि जी अयादत कई, जंहिं बाद हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे उतर सिंध जे जेके लाड़काणो ऐं सखर डिवीज़न आहिनि उन जे चइनि ज़िलनि में गुज़िरियल 13 महीननि दौरान 198 जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे जेको आहे पुलिस तरफ़ां जेको आहे मुक़ाबलनि दौरान मारियो वियो आहे, जॾहिं त 521 ॾोहारियुनि खे जेको आहे उहो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जो इहो चवणु हो त डीएसपी पारस बखराणी ऐं ज़हूर सूमरो जी हालत हाणे जेका आहे उहा सुधरंदड़ आहे। कराची खां आयल डॉक्टरनि जी टीम जेका आहे उन्हनि पारां तजवीज़ कयो वियो आहे त उन्हनि जो इलाजु जेको आहे उहो सखर में ई हलंदो। आईजी सिंध पारां जेका जदीद हथियारनि ऐं पुलिस खे सहूलियतुनि जे हवाले सां ॻाल्हाईंदे इहा ॻाल्हि कई आहे त सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे 5 अरब रुपयनि जो बजट जेको आहे उहो रिलीज़ कयो वियो आहे, जंहिंमें जेको आहे पुलिस खे जदीद हथियार जेके आहिनि उहे ॾिना वेंदा। गॾोगॾु कचे जे इलाइक़नि में जेके क़बीलाई झेड़ा आहिनि या जेके धाड़ेल आहिनि उन्हनि सां जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जी रिआयत न हूंदी। इन सूरत में हुन रिआयत जो ऐलान बि कयो आहे त जेकॾहिं को सरेंडर करे थो, जेकॾहिं को हथियार फिटा करे थो त उन्हनि खे कानून मूजिबि जेको आहे उहो सज़ाउनि में बि घटिताई ऐं रिआयत मिलंदी, न त ॿी सूरत में जेको आहे ऑपरेशन जेको आहे उहो जारी रहंदो। कचे वारा इलाइक़ा जेके आहिनि ॾोहारियुनि खां बिल्कुलु ख़ाली कराया वेंदा। शिकारपुर ऑपरेशन जे हवाले सां हुन अपडेट ॾींदे चयो आहे त शिकारपुर जे मंशद शाह वारे इलाइक़े में जेको काल्ह खां वठी पुलिस जो ऑपरेशन हले पियो उन में हिन वक़्त ताईं जेके आहिनि उहे 9 ॾोहारी जेके आहिनि उहे पुलिस जे मुक़ाबले दौरान मारिजी विया आहिनि, जॾहिं त 2 ॾोहारी हुन ज़ख़्मी ॿुधाया आहिनि। पुलिस जा जेके हौसला आहिनि उहे चयो त बुलंद आहिनि। पुलिस ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं जेको आहे उहो चुप न वेहंदी। सिंध में ख़ासि तौर ते उतर सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि जिते अमन अमान जी सूरत हाल ख़राब थींदी पई वञे, उतां जी सूरत हाल खे बहितर बणाइण सिंध पुलिस जी अवलियन तरजीहुनि में शामिल आहे। जी।